सिंध जे सूफ़ी फ़नकार माजी फ़क़ीर जो वीडियो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे। हुन चयो आहे त मां सिंध सां प्यार कयां थो, मां इंसानी ज़ात सां प्यार कयां थो, मुंहिंजो मज़हब इंसानियत आहे ऐं जिन बि मुंहिंजे ॻोठ जे ॿाहिरां बोर्ड जी बेहरमती कई आहे मां आला इख़्तियारनि खां मुतालबो थो कयां त फ़ौरी तौर ते कार्रवाई करे खैन गिरफ़्तार कयो वञे। कल मुंहिंजो जेको बोर्ड हो दरगाह ते लॻल जिन ते बाबा फ़क़ीर दुर मोहम्मद साईं ऐं मुंहिंजे आस्थाने जो नालो लिखियलु हुयो। उन्हनि खे कुझु शरपसंदनि माण्हुनि उन दुर मोहम्मद जे नाले खे बि लतूं हणी टुकड़ा टुकड़ा करे हिकु गटर नाले में उछलायो वियो आहे। मां सभिनी सिंध वासियुनि खे इहा रिक्वेस्ट कयां थो त हीअ कुझु अहिड़ा शरपसंद माण्हू आहिनि जंहिंमें इख़लाक़ शाह आहे, अख़्तियार शाह आहे, अताउल्ला शाह आहे, अख्तर चंद आहे, मलूक चंद आहे, गफ़ूर संजराणी आहे, इमाम दीन भाणू जो आहे, अमीर संजराणी आहे, अनवर चंद आहे ऐं इन सां ॿिया बि काफ़ी जेके हेठीं लेवल जा हेठीं कैटेगरी जा माण्हू आहिनि उन्हनि उन मुंहिंजे बोर्ड ते हमिलो करे हिकिड़ो ग़लति इल्ज़ाम हणी हिकिड़ो इशू ठाहे उन बोर्ड जी बेहरमती करे ऐं मूं ते लानतूं वग़ैरह घटि वधि ॻाल्हायो वियो आहे। ऐं इन खां अॻु में बि तक़रीबन ॾेढ महीनो ॿ महीना थींदा त सोशल मीडिया ते मुंहिंजे नाले ते तमामु घटि वधि जो मुंहिंजे ॿचड़नि खे मुंहिंजी फैमिली खे घटि वधि ॻाल्हायो वियो आहे। मां सभिनी दोस्तनि खे रिक्वेस्ट कयां थो त मूंखे इन्हनि जेके मूं नाला खया आहिनि इन्हनि माण्हुनि मंझां मूंखे जेको आहे सो जान जो ख़तरो आहे, लेकिन मां डिॼां कोन थो पर कुझु बि नुक़सानु पहुतो त मूंखे इन्हनि माण्हुनि खां ऐं मां सभिनी जेके बि बाअख्तियार इदारा आहिनि पंहिंजो IG साहिबु आहे, DIG साहिबु आहे, असांजे हद जो SHO आहे, DSP साहिबु आहे या वज़ीर आला सिंध आहे, मां जेके बि सूफ़ी मंश माण्हू ऐं जेके बि बाफ़िकिर माण्हू आहिनि मां उनखे इहा रिक्वेस्ट कयां थो त इन ॻाल्हि खे रिकॉर्ड ते रखियो वञे ऐं न त ही अञा बि वधीक कुझु फितनो करणु चाहिनि था।